अमल कयूं बचायूं पाण के बचायूं कहिड़ी शइ सां मुसलमाननि पाण में बचाई आहे गिला सां में हसद सां में साड़ सां में पंहिंजूं न्याणियूं तकड़ सां में सभु बीमारियों सां मुसलमाननि में तुरत नासिर अरबी जो किताब आहे उन में लिखियल आहे जेको माण्हू शराब तो पे शराब हुआ हे भी हदीस आहे शराब तमाम गुनाह जी जड़ पर हे भी लिखियो पिया जे शराब जो हिकड़ो ढुक पे तो जड़ सगी मां सा जिना के अड़जरी मां सा जिना के तो बचाई छा पाण वयो छा बचाई बीमारियों सा नहीं तो छा बचाई उसी सा पाण में मुसलमान अज असा मुसलमान जी कचरी शराब थी गई ओ मुसलमानो यार अल्लाह जो वास्ता तो मम्मी राजवाड़ी घर पे गया आका सल्लल्लाहु फरमाया मम्मी राजवाड़ी बात जहन्नम में एड़ा भी मानो दिसिया जे जाना पितर जाना होया जे के पाजे मुंह के पटल पया पाजे मुंह जे गोश्त के पटल पया भाल कर पूछा के ये केर और मैं आका ये हुए मानो थई जे के दुनिया में एक में क्यों गिरायो कंदा है दुनिया में उहे माण्हू थई जेके हिक ॿिए जो गिलायो कंदा असांजो धंधो ई गिला थी वियो आहे वरी मुसलमान खे चटे गिला तो भेड़ी जो गाल तो ओ मुसलमान यार अल्लाह जो वास्तो तो यार या तो बाजा रब जो कौन चाहता रब तो इंतजार में आके मुझे बानो मुझे तरते अचे तो के मुझे बानो मुझे तरते अची करे मां पे काम तो बाधाए थे तो के मुझे बानो मुझे तरते अची करे मां पे काम तो बाधाए थी करे हो तो इंतजार में आ चले तो गाना मां तुझे इंतजार में आ मां तुझे तरब जो कौन खड़ा हमें ऐलान करे चलेगा तक न तो निर्रहमतिल्लाह मुझे रहमत का नाम में रखी तू हलवा गुनाह थी न तू हलवा तू तौबा थी कर जो रब गलती की हो या प्यार न कंद में रब तो जे तोखे साफ करण मां रब जो कम आहे सुभान अल्लाह दुनिया जे मामूली माण्हू ते वञूं था न माफ़ी वठण तो रब जे वञण चाहींदो आहियां त तूं जो मुंहिंजो मंज़र अॻिते आहे हिते त आरज़ी आया आहियूं हिते जे करे के वॾेरे जो चयो न वठंदासीं न पोइ असांजो कमु वॾेरे में फासंदो को संगत वारो कंदो यार कल वॾेरे ॼापो मोकिलियो कोन वियो पर अॼु हाणे कहिड़ो मुंहुं खणी हलां मामूली दुनिया जो माण्हू अचे तो कहिड़ो मुंहुं खणी हलां अड़े जे महबूब जे करे रब ढकी न पियो चई सच ॿुधा करे सोचियो तई आका ते कलमो पढ़ियो अहिड़ा कम कया क़यामत में महबूब जे साम्हूं कहिड़ो कंध खणी उथंदव ओ मुसलमान यार शादी व्यवस्था मुसलमान के अलाए काते तो मुसलमान पोतायो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सही मेराज में छा दिसी आया तू के मंगे आका सब करे मेरा एक वो दिसी आया यतीमन जे मार खाइण वाला आका बन वला पेट उठ जे कतन जेतरा चप्पल जहन्नम जा वडा घर कोयला वात में पिला पिया कि देखिए उहे माण्हू ते जेके यतीम जो माल खाईंदा असां कीअं खाई वठे असां मुसलमान आहियूं न कलमे वारा असांखे ज़ाहिरी पलीतियूं नज़र ईंदियूं आहिनि हे जेको पेट असांजो पराए माल सां भरियो पियो आहे इहा पलीती कान्हे आका चवे थो हिकु लुक़्मे खाइण जे करे 40 ॾींहं जूं इबादतूं झट एक लुक़्मे खाने जी हे भी लिखो पे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु फरमाता ओ दुनिया वाला तू जो पीतो भी हराम जो तो देखो खातो वो भी हराम जो तो देखो पाए बैठवा जिसमें वो भी तो जो हराम जो पाक मुस्तफा से फरमाता सभी रात कुरान जी तिलावत कर
मुसलमान हलाल के हराम कयो वेठा आहियूं, हलाल के हराम। ॾिसो था त में किलो खीर जो ॾिनो आहे न, दॿे 1.5 किलो पाणी जो विझी वञी पियादासीं दुकान वारे वटि हितां खां कलमो पढ़ंदासीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह तमामु ख़ालिस खीर खणी आयो आहे। मुसलमान छो पंहिंजो ईमान जो सौदो पियो करे, छो पंहिंजो ईमान जो सौदो पियो करी? हिन मुसलमान का पूछे तो कलमो पढ़ो तो ईमान खपा है या तो खीर जो सौदो करे? वठ तो जेकी शे 6000 में पढ़ तो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह 15 में वर्तिया जेकी ने तू मुसलमान सदाए वारो ईमान जो सौदो कयो वेठो आ। छा थी वियो? सच ॿुधायो, लालच हूंदी आहे त 1000 खां वधीक मिले तो हराम जॾहिं कमाए बार हराम खीर में पानी विझी खपाईंदो आई, सच ॿुधायो घर ताईं पैसा बचंदा? जिते तू 1000 का कमाईंदो आहे उते घणा 1000 हलिया वेंदा अथई बीमारी। ओ मुसलमानो, नाराज़ न थीजो यार। मुसलमान जो हाल ॾिसी करे असांजे दिल जो रत जा घोड़ा पियो आहे। छा थी वियो आहे करने पर मुसलमान खे हे त आका तोखे मुंहिंजे दर्स कोन ॾिना। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिराज में छा ॾिसी आया? आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां जन्नत में भी मनाज़िर ॾिसी आया। फरमाया हिकिड़ी खूबसूरत जन्नत जो बंगलो ॾिसी आया जेते मत मोटी आया। मां पंहिंजे यार उमर खे चयो, उमर मां जन्नत में तुंहिंजो ठाहियो बंगलो त ॾिसी आया। उमर दिल चयो त वञा मां उमर जो बंगलो घुमी अचां, पर उमर तुंहिंजो हुरन ते जॾहिं मुंहिंजी नज़र पई, उमर मूंखे तुंहिंजी हैरत याद अची वई आहे। उमर मूंखे तुंहिंजी हैरत याद अची वई। उमर इन जे करे मां न वियमि। महबूब मेराज ते वञे थो त सुणे बिलाल जे कदमनि जो आवाज़ ॿुधायो पियो वञे। यार इन्हनि खे इहो मक़ाम ईअं कोन मिलियो, इन्हनि खे इहो मर्तबो ईअं कोन मिलियो, इन्हनि खे हेॾो वॾो मक़ाम मर्तबो ईअं कोन मिलियो। हुननि कलमे पढ़ण खां पोइ सभु कुझु छॾियो आहे, सभु कुझु छॾियो। असां कलमे पढ़ण खां पोइ जेके कम कयूं पिया उन्हनि ते नज़र पई थो। नज़र कर असांजे शादियुनि ते असांजी सुन्नत तरीक़े न आहे। अब ये तू जो हेॾो वॾो दूध रखियो वेठो आहीं घर ते, हेॾो वॾो तू हफ़्तो अॻु में पाड़े पंहिंजी निंड फिटाए वेठो आहीं, गाना राम छा अब ई छा पियो करीं? साईं जेकॾहिं इहो कमु नथो कयां न मिट माइट भत नथा खाइनि, माना तोखे मिट माइट प्यारा आहिनि, तुंहिंजो अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल नाराज़ थिए मुसलमान खे काई परवाह कोन्हे। अल्लाह जो रसूल तो जे राग जिते वजे तो उते अल्लाह जा मलाइका नथा अचनि, उते लानत थी वसे। वो जिते लानत थी वसे सच ॿुधायो वियो घर हले तो हफ़्तो खनि। तू जॾहिं नबीअ जी सुन्नत खे पुठी ॾींदे, नबीअ जे हुक्मनि खे पुठियूं ॾेई करे तूं शादियूं कंदे, तू नबीअ जा हुक्म नथो मञी, तू ईअं वठा करे ॾिनी आहे। सच ॿुधायो हफ़्ते खां पोइ छा थो चई? वो चवंदा यार मौलवी साहब को ताड़ी वारो मुल्लो सॼई त यार मुंहिंजे घर में रुको किरोध आहे। छो न किरोध थिए? तो क़ुरान खे पुठी ॾिनी आहे, तो रसूलुल्लाह जे फरमान खे पुठी ॾिनी आहे। तू जॾहिं क़ुरान ऐं रसूलुल्लाह जे फरमान खे पुठी ॾींदे तू छा थो सम्झी मां सुख जो साह कंदो? ओ मुसलमानो यार नन महबूब तुझो मुझे सजा, अल्लाह तुझो मुझे सजा, न महबूब तुझो मुझे दुश्मन, न अल्लाह तुझो मुझे दुश्मन। आका जन हुक्मन का तोखे मूंखे रोकियो इनका रुक जीवन, रब जन हुक्मन का तोखे मूंखे रोकियो तिनका रुक जीवन। ओ मुसलमानो पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि यार मुर्शिद अली संजी मिलाद कभी महीने में दिया वली उन जी जिंदगी में तोखे मूंखे केरा बेसबिया नहीं। अरे मुसलमानों का कुछ न चलो सही अली सही आशिक है, आशिकी का सदाई तो जेके अली सही कम कया हुए केर कंदो। अब आता तो
पूछा कया अली सही ॿाहिरनि जा हक़ खाधा, अली सही यतीमनि जो माल खाधो, अली सही पाड़े वारे जा बन्ना सोड़िया। वो अली जो आशिक तो सड़े अली वाले पेड़ खनो तो अली वालो पेड़ ही कोने तो वठे ज़बान आशिक न थी। वरी पूछा के चलो हुसैन सही जो आशिक आया, हुसैन सही बगैर इजाजत खीर न तो पे चवे तो बाके अली अम्मा फातिमा नाने मोहम्मद जलवा बगैर इजाजत के जी शे न खायो। असा कीअं परे गाजी भली रात में रुड़े ही गए। हां जे पांचो टोकेला आयो हुसैन की चाहती हो जिंदगी असा वाली काने हली वई थियो। असा मुसलमानन के छा हराम आका तो फरमाए जे बच्चे अपने पांचे औलाद के हराम करायो यो अबो ये न समझे यो पुत्र मुझो फरमा बरदार दिलो कोई पुत्र ना फरमान दिलो। आई सच बुधायो असा हराम बच्चन के कारण का जा घणा बच्चा कटा न जाने लगे रोजानी दिसो क्या कि पी पुत्र जेता पी कुछ जियो मां पुत्र जेता कुछ जियो अदा ये तुझो मुझे हथन जी पोख दई है तो जे मुझे हथन जी पोख दई जो असा औलाद के हिन ते ता पहुंचायो जो असा के कुरान न तो वणे असा मुसलमान के नबी जो दीन न तो वणे नबी की शरीयत न थी वणे असा मुसलमान अलाए काते बतायो इन साके मुसलमान के जाओ जे हर बच्चे के कुरान पढ़ा चले के कुरान पढ़ा बोलो क्या बोलो न कर कुरान का जो रोकी जे कुरान का काफर भी रोकी ना काफर भी जमदा नबी से कुरान पढ़े शोर कयो नबी से जो कुरान बुधर न वणो और शुरू करे पान में कचहरी कयो अॼु जो मुसलमान की सागाई कम तो करे तो कुरान पढ़ा बोलो क्या तू नबी जो आशिक तो सराई तो पोतो किथे तू कुरान जो मुखालिफ लगो पिया तू नबी की शरीयत की मुखालिफ लगो पिया चई तू यार जो कम कया तो कदम जो कया ई दीन में आ चलो सीता बुलंद रत कर आ एतरा हुए कदा जिनके जनाजे की नमाज को कोनी थी करे ये जो तो वनी करे फैसला में के जा सीमा डन पुत्र जो हक आया मुके गुजरने जो तरीको तो बुधा वजू जा फर्ज तो बुधा